मिठियाणी रिपोर्ट ज़ब्बार सैद जुल्फ़कार अली शाह मिठियाणी थाणे जे हदबोठी जे इलाक़े माट्रो में कल क़तल थियल ॿिनि ॿारनि जी माउ मिस्मात परवेज़ा मंगी जी मिठियाणी थाणे ते संदसि भाउ मोहसिन मंगी जी फ़रियाद ते FIR दाख़िल थी वई, जंहिं में ॼाणायो वियो आहे त कुझु साल पहिरियां असांजी भेण जी शादी मंसूर बुट सां थी हुई, जंहिं हिन खे तलाक ॾिनी ऐं पसंदि जी ॿी शादी करे छॾी। उन खां पोइ असांजी भेण उन ते कंटियारो कोर्ट में केस दाख़िल कराए छॾियो, जंहिं ते ॾेरनि गॾिजी प्लानिंग तहत शकील बुट रिपीटर जो सिधो फायर कयो ऐं हू तड़पी फोत थी वई। क़तल करण वक़्तु कयूम बुट, कंबर बुट ऐं हिकु नामालूम गॾु हुया, जिन ते केस दाख़िल कयो वियो। ॿिए पासे SHO मिठियाणी पुलिस नफ़री साण करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ मुख़्तलिफ़ जायुनि ते छापा हयां, जंहिंखां पोइ मक़तूल जे क़तल जो मुख्य जवाबदार शकील बुट खे गिरफ़्तार करे कोर्ट सगोरी में पेश कयो वियो। राब्ते ते SHO मिठियाणी आफ़ताब अहमद शर ॿुधाईंदे चयो त असां वॾी कोशिश सां मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे, बाक़ी ॿियनि जवाबदारनि जे लाइ असांजी टीम भरपूर कोशिश करे रही आहे। हिन वधीक त ज़ालिम केतिरो बि असर रसूख़ कंदड़ छो न हुजे, पर क़ानून खां मथां नथो थी सघे।